अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त कोरोना वायरस जी आड़ में मोदी हुकूमत ॼाणी वाणी मुसलमाननि खे निशानो बणाए रही आहे। मोदी हुकूमत जी पुरतशद्दुद कार्रवायुनि सां मुसलमान बुख में मुब्तला आहिनि। मोदी हुकूमत उहो क़दम खणी रही आहे जेको जर्मनीअ में यहूदियुनि जे ख़िलाफ़ खंयो वियो हुयो। सिंध में कोरोना वायरस एक ॾींहुं दौरान वधीक 8 हयातूं खसे वरितियूं। सूबे में फ़ौत थियलनि जो अंगु 56 थी वियो। 182 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंगु 2537 ताईं पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वधीक 1520 टेस्टूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 182 केस पॉज़िटिव आया। अॼु सभ खां वधीक 8 ॼणा वायरस सबबि फ़ौत थिया आहिनि ऐं वॾे वज़ीर चयो त शहरी घरनि खां निकिरनि त मास्क लाज़मी पाइनि ऐं घर में वापसीअ वक़्तु पंहिंजा कपिड़ा ज़रूरु तब्दील कनि। नवाब शाह BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर जब्बार कादिर बलोच ऐं सहाफ़ी अली रज़ा बलोच जी ॾाढी ओचितो दिलि जो दौरो पवण सबबि शहर नवाब शाह में फ़ौत थी वई, जंहिं ते BR टाइम न्यूज़ जे CEO बशीर अहमद उमरानी, ब्यूरो चीफ अदील गुल ऐं शुएब अली उमरानी ॾुख जो इज़हार कंदे दुआ कई आहे त रब्बुल इज़्ज़त उन्हीअ जे पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कराची बिलाल कॉलोनीअ में सेंट्रल प्रेस क्लब जे सदर ते हमिलो। गुज़िरियल ॾींहंनि में सोशल मीडिया ते सहाफ़ीअ ते हमले खे आज़ादी सहाफ़त करार ॾिनो पियो वञे। वाक़े जी वीडियो मंज़र आम ते अची वई। सहाफ़ी नाले सईद लोधी भत्तो वसूल करण वियो हुयो ऐं उतां जे अवाम जो चवणु हुयो त उहो सहाफ़ी उन्हनि खां अॻु लखें रुपयनि जो भत्तो वसूल करे चुको आहे। हाँ ना, आप लोग मूवियाँ दिखा के बत्ताखोरी उसूल करो। ऐसे थोड़ी हो जाएंगे इंसान है। CEO जी 24 CEO जी पैसे मांगे और दूसरे से पूछो क्या सबसे मांगे आप लोगों से। हम बताएं 1 लाख रुपया मांगे। 1 लाख काय के लिए आप मांग रहे हो? तुम लोगों ने मांगा चाइना कटिंग, मतलब पूरी चाइना कटिंग आप आ रहे हैं। चाइना कटिंग क्यों बता आदमी हो के अपने घर बाहर नहीं देख रहे हो? बेगैरत तो पता नहीं कौन सा बेगैरत क्या नहीं साइड में। सिंध हुकूमत डबल सवारीअ ते मुकमल पाबंदी आयद करे छॾी। तमाम SHOs खे पंहिंजी हदुनि में अमल कराइण जी हिदायत, जंहिं सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सखर, नौशर, फेरोज़, हालाणी, रानीपुर, कंडियारो जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस डबल सवारी करण वारनि गरीब ऐं मिसकीन मोटरसाइकिल ऐं रिक्शा वारनि जे गाॾियुनि जे टायरनि में हथोड़ीअ सां कोका ठोके टायरनि खे ख़राबु कयो पियो वञे। ऐं जॾहिं त ॿिए पासे कारुनि ऐं वॾियुनि गाॾियुनि में 5 खां 6 माण्हू सफ़र पिया कनि, पर अफ़सोस उन्हनि खे कुझु बि न पियो चयो वञे। डिस्ट्रिक्ट नौशर फेरोज़ पुलिस, बिरिया सिटी पुलिस फुरकियल मोटरसाइकिल ऐं हथियार समेत सुहेल कातियो ऐं रिज़वान खे गिरफ़्तार करे वरितो ऐं पढ़ींदड़ पुलिस ताहिर राजपूत ऐं अदनान राजपूत जे कब्ज़े मां 7 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त कंडियारो पुलिस ज़ुएब सियाल ऐं इमरान राजपूत जे कब्ज़े मां 4 बोतलूं शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।